दोस्तों अॻु मौजूद ही ठठे ज़िले में मकली भरिसां ॻोठु मीर मलिक गुलज़ार ख़ान कलमती ॻोठु भरिसां ही हिकिड़ो तारीख़ी क़ब्रिस्तान आहे जेको तव्हांजे साम्हूं आहे। हिन जी हिते इंतिज़ामी नाअहली सबबु जेको हीउ क़ब्रिस्तान बदहाली जो शिकार आहे, उहो उन जी कंडीशन ही तव्हां ॾिसी वठो। ही क़ब्रिस्तान तक़रीबन 700 खां 800 साल पुराणो तारीख़ी क़ब्रिस्तान आहे जेको पथरनि सां जुड़ियल आहे ऐं पथरनि ते तमामु वॾी महिनत थियल आहे जेका तव्हांजे साम्हूं आहे। हीउ एॾो वॾो तारीख़ी बाग़ सिंध जो तारीख़ी क़ब्रिस्तान जेको हिन वक़्तु बिल्कुलु तबाही किनारे ते पहुतल आहे। हिन क़ब्रिस्तान खे न का बाउंड्री आहे न को ॿियो को तहफ़ुज़ मिलियल आहे। हिते ॻोठ जा छोकिरा आसपास जा छोकिरा हिन क़ब्रिस्तान खे हिन जूं क़ब्रूं टोड़े हिन जा पथर कढी करे क्रिकेट खेॾण ऐं ॿियनि रांदियुनि तौरु इस्तेमालु करे उते फिटा कनि था। हीअ साम्हूं टे क़ब्रूं तव्हांजे साम्हूं ॾिसी सघो था। हीअ टई क़ब्रूं हिकिड़ी फैमिली जूं आहिनि जेके पाण गॾियल आहिनि टई। हिते हिननि जे क़ब्रुनि जे मथां जेको हथ जो कमु थियल आहे, पथरनि खे टुके करे पथरनि मां हिकिड़ी डिज़ाइन ठाही वई आहे जेका पाण तव्हां ॾिसी सघो था त हीउ बहितरीनु कमु ऐं तारीख़ी कमु जेको पथरनि ते थियल आहे, उन जी बदहाली जो शिकार इंतिज़ामी नाअहली ऐं सिंध गवर्नमेंट जी जेका नाअहली जो ॾेख ॾेई रही आहे, इहो तव्हांजे साम्हूं आहे। Located in Thato district of Sindh, the historic cemetery near village Malik Gulzar Khan Kalmati is in a state of extreme disrepair. This 700 to 800-year-old cemetery, whose design and structure is very magnificent. A unique and beautiful cemetery like this masterpiece may exist in any other country, which is completely studded with handmade designed stones. Unfortunately, it has been destroyed due to our administrative negligence, where it is on the verge of destruction due to the lack of a boundary. Due to the incompetence and carelessness of the Sindh government, the residents of this place break graves and take stones to play cricket, which is a very sad act. We request the people of Sindh to own this historical place with the awareness and resources of Sindh. How to protect this historical cemetery? हिन क़ब्रिस्तान खां अलावा बिल्कुलु सेम साॻियूं क़ब्रूं ऐं साॻी डिज़ाइन तव्हांखे कराची जे चौकुंडी क़ब्रिस्तान में बि मिलंदियूं, छो त हीअ क़ब्रूं ऐं हीअ क़ब्रिस्तान बि बिल्कुलु उन दौर जो ई क़ब्रिस्तान आहे जेको चौकुंडी क़ब्रिस्तान में क़ब्रूं मौजूदु आहिनि। सेम साॻी कंडीशन, साॻी डिज़ाइन, साॻी पथर ते जेको चिटकारी थियल आहे, जेको कमु थियल आहे, साॻियो बिल्कुलु सेम तव्हांखे हिकु जहिड़ो मिलंदो। उते क़ब्रुनि जी डिज़ाइन, उते क़ब्रुनि जी बीहक जेका आहे उहा बिल्कुलु साॻी नज़र ईंदी। त हिन खां अलावा मुख़्तलिफ़ ॿियनि बि जॻहियुनि ते ही तारीख़ी शयूं क़ब्रिस्तान वग़ैरह पूरी सिंध में मौजूदु आहिनि जेके इंतिहाई शाहकार तारीख़ रखनि थियूं, पंहिंजी अहमियत रखनि थियूं। ऐं मुंहिंजे ख़्याल में त दुनिया में हिन क़िस्म जूं क़ब्रूं ऐं हिन क़िस्म जूं शाहकार कमु थियल जेको आहे दुनिया जी ॿी कंहिं कुंड में शायदि ई हुजे, शायदि ई अहिड़ो कमु थियल हुजे जेके हिन क़िस्म जो